नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में ख़बर ॾींदारूं त गुज़िरियल ॾींहुं मशहूर टिकटॉकर हरीम शाह जे बरतानिया मुंतकिली वारे दावे खां पोइ FIA जे हरकत में अचण खां पोइ टिकटॉकर पंहिंजे बयान तां फिरी वई। हाणे सोशल मीडिया ते हरीम शाह जी हिकु नई वीडियो साम्हूं आई है, जंहिं में हिकु शख्स बि साणस गॾु आहे। हरीम शाह चवण हो त मुंहिंजी वीडियो वायरल थियण खां पोइ मूं ते मनी लॉन्ड्रिंग जा इल्ज़ाम लॻाया विया, पर मां कॾहिं बि मनी लॉन्ड्रिंग नाहे कई ऐं न ई मूंखे इन हवाले सां ख़बर आहे। हरीम पंहिंजी ॻाल्हि ॿोल खे मज़ाक करार ॾिनो ऐं पैसनि बाबति इंकशाफ कयो त मां पंहिंजे भाउ जे ऑफिस में आई हुयसि ऐं जॾहिं मूं उते कुझु पैसा ॾिठा त हिन इहा रक़म संदसि इजाज़त सां वीडियो ठाहिण में इस्तेमाल कई। टिकटॉकर मूजिब वीडियो में इस्तेमाल कयल रक़म गैर कानूनी न आहे। मां इहो चवण चाहियां थी त जेके मनी लॉन्ड्रिंग कनि था बाॾाई करे नाहिनि कंदा, जॾहिं त मां इमिग्रेशन क्लियर करे लंडन पहुती आहियां, जंहिंखे कैमरा जी मदद सां चेक बि कयो वेंदो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।